हिकिड़ो नौजवान हुयो 17-18 सालनि जो पढ़ाई कंदो हुयो ऐं हुनजो हिकिड़ो पीउ हुयो जेको पुरियत ऐं मज़ूर हारी हुयो। नौजवान जॾहिं बि घर में हुनजे में का जेको आहे मानी पचंदी हुई उहो अक्सर जेको आहे न क्रोध कंदो त मां हीअ न खाईंदुमि, हीअ पटाटा केरु खाईंदो, हीअ बटालू केरु खाईंदो, खणो मानी, छा पचायो अथव, अहिड़े क़िस्म जा जेको आहे न उहो क्रोध कंदो ऐं मानीअ ते जेको आहे पंहिंजो बिस्मिल्लाह करे न खाईंदो हुयो। त पीउ आहे, उनखे उहा ॻाल्हि वणंदी हुई या न वणंदी, लेकिन हू दरगुज़र करे छॾींदो। पुरियत हारी माण्हू हुयो, ग़रीब हुयो, हुनजे घर में उन हिसाब सां मानी ठहंदी हुई। सो जॾहिं बि हुनजो पुटु इहो क्रोध कंदो खाइण पीअण ते त हू उनखे चवंदो, पुट मानी मिठी करे खा। त पुटु चवंदो हुओ, बाबा मानी मिठी कीअं थींदी आहे, हाणे हिन में खंडु विझी खाऊं छा। एनीवे इहो सिलसिलो हलंदो रहियो। पीउ हुनखे इहा नसीहत कंदो रहियो त पुट मानी मिठी करे खा, पर नौजवान खे उहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। वक़्तु गुज़रण खां पोइ आख़िर हुनजो पीउ गुज़ारे वियो। पीउ मरी वियो। मरण खां पोइ चंद ॾींहं गुज़रिया। आख़िर में हुनजी जमा पूंजी ख़तमु थी। नौजवान वटि मानी खाइण जा पैसा बि न हुया, घर में सौदे वठण जा बि पैसा न हुया। उन नौजवान खे मजबूरन जेको आहे मज़दूरीअ ते वञिणो पियो। उहो नौजवान वियो, पूरो ॾींहुं महिनत मज़दूरी करे घर पंहिंजी मज़दूरीअ जा पैसा खणी जॾहिं घर आयो त हुनजी माउ हुनखे मानी, कचो बसर, लूणु ऐं हिकु ॾुध जो गिलास ॾिनो। छोकिरे खे बुख लॻल हुई तमामु घणी, छो त मज़दूरी करे आयो हुयो, थकल हुयो। उन उहा मानी खाधी ऐं मानी खाइण खां पोइ माउ खे चयईं, मां अॼु त मानीअ ॾाढो मज़ो ॾिनो। त माउ वराणियुसि, पुट इन खे चइबो आहे मानी मिठी करे खाइणु। जॾहिं इंसानु पाण कमाईंदो आहे, पाण महिनत कंदो आहे, त हुनखे रिस्क जी अहमियत जो अहसासु थींदो आहे। हुनखे उहो रिस्क जेको आहे उहो सुठो मिठो लॻंदो आहे, मज़ो ॾींदो आहे। ऐं जॾहिं इंसानु पाण काहिल हूंदो आहे त हुनखे 250 रुपए वारी जेका ग्वार जो किलो मिले थी, ए महांगी, उहा बि हुनखे न वणंदी आहे। कुझु ॾींहं पहिरीं कराचीअ में ग्वार जी फरी 250 रुपया किलो हुई। त जेकॾहिं तव्हांजो पेट भरियल हुजे, तव्हां सॼो ॾींहुं मोबाइल ते वेही छोकिरियुनि सां ॻाल्हायो, दोस्तनि सां चैट कयो, इंटरनेट हलायो, फेसबुक हलायो, तव्हां जॾहिं का बि मुशक़त न कंदो, महिनत न कंदो, त तव्हांखे उहा 250 रुपए वारी महांगी ग्वार जेका आहे उहा बि मज़ो न ॾींदी। ऐं जॾहिं तव्हां महिनत करे थका टुटरा घर ईंदव त तव्हांखे लूण सां बसर बि जेको आहे न उहो मुर्गीअ खां वधीक लॻंदो, उहो कुकड़ खां वधीक लॻंदो। असांजे वॾनि जा पहाका, वॾनि जूं कहाणियूं, बाबा मूंखे अक्सर इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुयो, मां उन खां सिखियूं इहे ॻाल्हियूं। त जॾहिं तव्हां महिनत कंदो, मुशक़त कंदो ऐं उन खां पोइ जेॾी महिल घर ईंदव त उहा मानी तव्हांखे मिठी लॻंदी। उमेदु आहे त हीउ वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो, ख़ासि करे असांजे नौजवाननि खे, त उन्हनि हिन वीडियो मां छा सिखियो। वॾी महिरबानी।